नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि सिलसिलो जारी है। इन वक्त पीर जो ॻोठ मां ख़बर ॾींदा आहियूं। पीर जो ॻोठ में मासूम न्याणी मोनिका लाड़क जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिविल सोसाइटी पारां एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक ॿुधाए रहियो आहे पीर जो ॻोठ मां अवामी न्यूज़ रिपोर्टर नोमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। जी नाज़रीन, जीअं त पीर जे ॻोठ में मासूम न्याणी मोनिका लाड़क खे ज़्यादतीअ बाद हफ़्तो पहिरियां क़त्ल कयो वियो। उन जा कातिल गिरफ़्तारीअ जे लाइ पीर जे ॻोठ में सिविल सोसाइटी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे, जंहिंजी क़यादत अली हैदर शाह, परवेज़ मेमण, अबू बकर शाह ऐं सिराज आलिम मंगणे जो करे रहिया आहिनि। वधीक उन्हनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध जी न्याणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं अॻिते अची करे कोई दरिंदो, कोई वहशी इंसान अहिड़े क़दम खणण जी हिमत न करे, उन्हनि खे विच चोराए जो लड़काए करे उन्हनि खे सज़ा ॾिनी वञे। असां हुकूमत खां घुरंदा कयूं त हेॾी साइंटिफिक एविडेंस आहे ग्लोबल प्रेसिंग जे दौर कलेक्ट किया मोनिका जे कातिलनि जिन वहशत कई आहे, जिन दरिंदगी कई आहे, उन्हनि जो इशारो बि न ॾेई सघिया हो। असीं सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां मुतालबो था कयूं त तव्हां सुओ मोटो वठो ऐं जेको आहे त कातिलनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾियनि। सभ खां पहिरियां त हैफ़ आहिनि हुकुमराननि ते। अॼु जदीद दौर थी वियो आहे। मुसलसिल सतों ॾींहुं आहे मासूम मोनिका लाड़क जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। शेम शेम शेम। असां आला इख्तियारनि खां ऐं क़ानूनी इदारनि खां मुतालबो था कयूं त खुदारा असांजे मासूम न्याणियुनि ते रहम कयो, मासूम मोनिका लाड़क के कातिलन के गिरफ्तार कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।